यकीनन उहे खिदमतगार ही आहे। वो पंहिंजे खिदमतगार जी हैसियत में रहंदा, जहिड़ी तरह उन्हनि जा वारा आहिनि या उन्हनि जूं खिदमतूं आहिनि या ॿियो को लापो या को नंगर न्याज़, उहो सभु उन्हनि जो रहंदो। उन्हनि जे अंदर गादी नशीन जो को वास्तो न आहे। सिर्फ़ नाले जे करे गादी नशीन हिकिड़ो मुक़ररु कयो थो वञे जेको दुआउं जो दर हुजे, जिथां फैज़ अॻिते हले। उन जे लाइ बुजुर्गनि हिकिड़ो दरवेश चूंडियो आहे, सिलेक्ट कयो आहे। उनजो नालो मखदूम साहब पंहिंजे ज़बान सां पाण आख़िर में इरशाद फरमाईंदा, पाण ई इरशाद फरमाईंदा। मूंखे उम्मीद आहे त सॼी जमायत इंशा अल्लाह ताला उते मुत्तफ़िक़ थींदी। रब कंदो त को फितनो न थींदो, अल्लाह कंदो को फसाद न थींदो। अल्लाह वारनि जूं दरबारूं मोहब्बत जो मरकज़ आहे, मोहब्बत जो मरकज़ आहिनि, मोहब्बत जो मरकज़ आहिनि। ऐं साॻी आहे मोहब्बत जी, मोहब्बत जी ई हिते इहा हवा घुलंदी ऐं इंशा अल्लाह ताला इहे मोहब्बत जूं हवाऊं क़यामत ताईं घुलंदियूं रहंदियूं। ही हिकिड़ो वक़्ती तौर फ़ैसिलो आहे ऐं वधीक मखदूम साहब बुजुर्ग पाण पंहिंजे तरफ़ खां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदा। रब करीम असां सभिनि खे अल्लाह वारनि जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए, हिक ॿिए सां पाण में मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेकॾहिं असां फ़क़ीर आहियूं त पोइ फ़क़ीर जो मतिलबु आहे त उहो पंहिंजी ख़ामोशी सां ज़िंदगी गुज़ारे। फ़क़ीर जो मक़सदु इहो न आहे त ॿिए ते गंदु उछले। फ़क़ीर जो इहो मतिलबु न आहे त ॿिए ते अटैक करे। फ़क़ीर जो मक़सदु आहे त पंहिंजे नफ़्स जो इस्लाह करे, पंहिंजे वजूद में ॿियाई न अचे, पंहिंजे वजूद खे ॿिए खां मथ भरो न सम्झे, पंहिंजे वजूद खे ॿिए खां भलो न सम्झे। जेसीं ताईं फ़क़ीर पाण खे हेठि न कंदो तेसीं अल्लाह हुनखे मथे न खणंदो। हिक ॿिज जे अंदर हिकु पूरो वण समायल हूंदो आहे, जंहिंमें थोड़, जंहिंमें मुंहिंजूं टारियूं, मुंहिंजूं लामूं, मुंहिंजूं शाखूं, मुंहिंजा पन, मुंहिंजा गुल ऐं गौच, मुंहिंजूं ख़ुशबू, मुंहिंजी मिठाण ऐं कड़ाण, मुंहिंजो ज़ाइको ऐं मुंहिंजी तबीअत, मुंहिंजो फल फ्रूट वग़ैरह, मुंहिंजूं पाड़ूं सभु हिकु ॿिज जे अंदर समायल हूंदियूं आहिनि। लेकिन उनजो इज़हार तॾहिं थींदो आहे जॾहिं ॿिज खे विञाइणो पवंदो आहे, ॿिज खे ज़मीन जे अंदर उछलाइणो पवंदो आहे, मथां मिटी भराइणी पवंदी आहे, पोइ पाणी जा गोता उनखे गप में ॼाणणा पवंदा आहिनि, पोइ सिज जी गर्मी उनखे सहणी पवंदी आहे, पोइ हवाउनि जा झूटा हुनखे बर्दाश्त करणा पवंदा आहिनि, पोइ उन ॿिज मञा हिकिड़ो मुकम्मल दरख़्त पैदा थी वेंदो आहे। जेसीं ताईं इंसान पाण खे न विञाईंदो तेसीं ताईं गुलो गुलज़ार कीअं थींदा। असां पाण फ़क़ीर आहियूं, पाण गादियुनि जा ख़िदमतगार आहियूं। असां नथा ॾिसण चाहियूं जो हिते अहिड़ी ॻाल्हि थी पवे जंहिंमें फितनो ई फसाद थिए, कंहिंजी दिलि नाराज़ थिए, कंहिंजी दिलि ॾुखाइजी पवे। ए फ़क़ीरो, ए पाड़े वारो, पाण में मोहब्बत कयो, पाण में इत्तफ़ाक़ कयो। या गादी फ़क़ीरो तव्हांजी आहे, ही गादी तव्हांजी आहे, हिनजा ख़िदमतगार तव्हां ई आहियो, हिनजा ख़िदमतगार तव्हां ई आहियो। ही बुज़ुर्गनि जो हिकिड़ो वक़्ती फ़ाइदो आहे। अव्हांखे उन बुज़ुर्गनि जो वक़्ती हिकिड़ो मसालो आहे, उनजो फ़ैसिलो आहे। अव्हांखे उन बुज़ुर्गनि जे फ़ैसिले खे अहमियत ॾियणु खपे ऐं पंहिंजे फ़क़ीरी जो पूरो सबूत ॾियणु खपे त वाक़ई असां हिन दरगाह जा फ़क़ीर आहियूं। जे तव्हां चूंचिरा कंदो, तव्हां घटि वधि ॻाल्हाईंदो, पोइ तव्हां फ़क़ीरनि जी लिस्ट में नथा रही सघो न। पोइ तव्हां फ़क़ीर आहियो, तव्हां फ़क़ीर आहियो। अल्लाह कंदो ही दरबार तव्हांजी क़ाइमु रहंदी, ही फैज़ तव्हांजे वास्ते सां अॻिते हलंदो। रब करीम तव्हांखे असांखे हमेशा हक़ ऐं सच ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। जो दोस्तो मोहब्बत सां पढ़ो सल्ले अला हबीबिना सल्ले अला मुहम्मद। वरी वरी पढ़ो सल्ले अला करीमिना रब्बे कायनात इरशाद फरमायो वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता। ऐं अहिड़ी तरह असां तव्हांखे विचोलो उम्मती बनायो आहे। नथा चओ सुभान अल्लाह जेका चवणु खपे। अल्लाह
तबारक व तआला इरशाद फरमायो वकज़ालिक जअलनाकुम ऐं अहिड़ी तरह असां तव्हां खे कयो वा छा तव्हां खे बनायो वा उम्मतन वसता विचोलो उम्मती तव्हां खे कयो अथऊं विच थरो तव्हां खे उम्मती बनायो अथऊं न तव्हां जा हुकुम सख़्त आहिनि न सफ़ा तव्हां जा हुकुम नरम आहिनि तव्हां जा विचोला अहकाम आहिनि तव्हां खे असां विचोलो उम्मती बनायो आहे अरबी जो मक़ूल आहे त खैरुल उमूर औसातुहा विच थरो कम सभिनि खां भलो थींदो आहे न इफ़रात में वञे न तफ़रीत में वञे इन जो मफ़हूम इहो थियो रब करीम फरमायो ए मुस्तफ़ा जा उम्मतियो मूं तव्हां खे सभिनि खां भलो कयो आहे अमा विचोला उम्मती आहियो विच थरा उम्मती आहियो अबा जेका विच में चीज अची वेंदी आहे उहा हिफ़ाज़त में अची वेंदी आहे उन खे दुनिया जूं गर्दशूं उन खे विञाए कोन सघंदियूं आहिनि अॻे चंड हलंदा हुआ जकिन जे अंदरि अन्न विझी करे पीहंदा हुआ ॾिठो वेंदो आहे अन्न जॾहिं उनजे अंदरि वेंदो आहे पोइ ॿारे में अन्न फिरंदो ॿिन्ही पुड़नि जे विच में अची वेंदो आहे पोइ अन्न न रहंदो आहे उनजी सूरत ई तब्दील थी करे अटो थी वेंदो आहे हाओ उहे दाणा जेके क़ाइम जेके कीर सां क़ाइम हूंदा आहिनि से साबित ऐं सलामत बची वेंदा आहिनि छो उहे विच में अची विया अल्लाह सोने लतीफ़ सरकार साईं असांखे इहो मिसाल ॾेई करे फरमायो त जंड पीसंदे केतिरो अदा थिए थो की सकण के त पीसी बेमाल थिया के फेरे मलझ फिरल उहे गारे की नगरल जेके कायम रहा की रसी जेके कीरसी कायम रहा उहे फेरे जे अंदर भी कोन फिरिया गारे जे अंदर भी कोन गया अहिड़ी तरह दुनिया ही ज़मीन आसमान जी चक्की आहे ही दुनिया ज़मानो गर्दश करे रहियो आहे जेको ज़माने जे कमनि में अंदरि पइजी वियो उहो पीसी बेमाल थी वियो हाओ जेको कायम रहियो कीर सां यानी मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां कायम रहियो दिल उन जी ज़ात सां लॻाई मुहबत उन सां लॻाई उन जी शरीयत ते अमल कई उन जे तरीक़े ते हलण वारो आहे उन खे न की दुनिया में लहर न की आख़िरत में लोॾोई आहे रब करीम हिन उम्मत खे विचोलो बनायो आहे विच में अचण वारी चीज हिफ़ाज़त वारी हूंदी आहे छो त हिन उम्मत जा अॻवान महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात करीम आहिनि हिन उम्मत जे विच में सुहिणा पीर दस्तगीर आहिनि हिन उम्मत जे आख़िर में इमाम महदी अलैहिस्सलाम आहिनि हिन उम्मत खे लहर लोॾोई कोन्हे को फिट धनी बादशाह फरमायो त अछो बेड़ो आज जो जंहिंखे काबू लॻल हाकीर मोहड़ मोहम्मद मुस्तफ़ा पुठियां दामल दस्तगीर हर मोट मदीन जा मीर हीअ उम्मत तुंहिंजे आसरे अदा हिन उम्मत जे बेड़े खे हलाइण वारा मुस्तफ़ा करीम आहिनि हिन उम्मत जे बेड़े खे संभालण वारा अल्लाह जा कामिल वली आहिनि उम्मीद आहे त हीउ बेड़ो दुनिया जे अंदरि त लुटंदो त सही लेकिन कॾहिं पुटंदो कोन जेको बि हिन बेड़े में सुवार थियो यानी मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी मुहबत रखी आहे ॿिए नंबर ते महबूबन करीमन फरमायो हाओ ही दुनिया सॼी दरियाह आहे जेकॾहिं दुनिया मञा तव्हांखे पार थियणो आहे पाण इरशाद फरमाईंदा आहिनि को मिसालों जो ही आहे मुंहिंजा जेके अहल बैत आहिनि मसलो अहल बैती का मसलो सफ़ीनत नूह मुंहिंजा अहल बैत नूह अलैहिस्सलाम जे बेड़े वांगुरु आहिनि मर्र की बहान जा वमन तखल्लफ अन्हा गरक या बि लफ़्ज़नि में आयो हलक महबूबन करीमन फरमायो जेको इन बेड़े जे अंदरि सुवार थियो उहो पार वञी पहुचंदो जेको पोइते रहिजी वियो उहो गर्क थी वियो सैयदना नूह अलैहिस्सलाम जो भी बेड़ो हो मथे उॾामण मथे हलण लॻो आहे दुनिया सॼी पाणी जे अंदरि भरिजी वई आहे मुंहिंजा दोस्तो बेड़ो नूह अलैहिस्सलाम जो बची वियो जेके भी बेड़े जे अंदरि दाख़िल थिया उहे बची विया जेके बेड़े खां पोइते रहिजी विया गर्क थी विया महबूबन करीमन फरमायो मुंहिंजे आल जो मिसाल नूह अलैहिस्सलाम जे बेड़े वांगुरु आहे मुंहिंजे आल सां जिब मुहबत कई तुंहिंजो बेड़ो ई पार थी वियो
मुझे आल खां जी मुंह मोड़ियो हिते भी गर्क थी वियो तो ते भी गर्क थी वियो। अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत वल जमाअत जो हिकिड़ो हथ आले रसूल जी दामन में आहे, ॿियो हथ असाबे रसूल जी दामन में आहे। उम्मीद आहे त हिन बेड़े के लहर लोडो ई कोन्हे को, इन बेड़े के लहर लोडो ही कोन्हे को। इंशाअल्लाह तबारक व तआला ही बेड़ो हमेशा कायम रहंदो, हमेशा दायम रहंदो, हमेशा वनी पार पहुंचंदो। ही उम्मत भलारी, ही विचोली उम्मत आहे, विच थरी उम्मत आहे। जे हिन उम्मत के रब करीम सभिन खां भलो कयो आहे, ही उहा उम्मत आहे, एतिरे क़दर भलारी आहे जो वक्त जा जेके अॻ में नबी सगोरा गुज़री आहे उहे बि दुआ घुरंदा विया त मौला असांखे आख़िर ज़मान नबी जो उम्मती बना। मूसा अलैहिस्सलाम रब जी दरबार में दुआ घुरी, नूह अलैहिस्सलाम रब जी दरबार में दुआ घुरी, ईसा अलैहिस्सलाम रब जी दरबार में दुआ घुरी। मुंहिंजा दोस्तो इब्राहिम अलैहिस्सलाम रब जी दरबार में दुआ घुरी। मौला तो असांखे नेमतूं ॾिनियूं, रिसालत ॾिनई, नबूवत ॾिनई, पंहिंजी मर्ज़ीअ सां, पंहिंजी ख़्वाहिश सां, पंहिंजी पसंदि सां। ए रब करीम जेकॾहिं असां खां कुझु पुछी थो, असांजी ख़्वाहिश पुछी थो, पोइ ख़्वाहिश इहा आहे त पंहिंजे आख़िर ज़मान नबी जो उम्मती बना। केॾा वॾा नसीब आहिनि। अण घुरियो हबीब रब सां जदा फरमायो आहे, अहिड़ो नबी कंहिंखे रब करीम कोन ता फरमायो आहे। एॾो त मेहरबान नबी आहे, एॾा त मेहरबान पैगंबर असांखे रब ता फरमाया आहिनि जो असां घरनि में सुम्ही करे निंड्रूं कयूं, असां जंगलनि में हलूं, असां बुरा कम कयूं, बुढा कम कयूं, असां गैर शरई कम कयूं, लेकिन मदीने जा साईं रब जी दरबार में हथ ख़ुदा ॾेखियूं, असां जॾहिं बख़्श जूं दुआऊं घुरी रहिया आहिनि। असां तो उन्हें का मुंह मोड़े व्यासे, उनजी सुन्नत के उपजूं सुबजूं पाटियूं ॾेई परे मुंह करे भॼी व्यासे। असां उनजी सुन्नत का मुंह मोड़े व्यासे, उनजे तरीक़े खां परे हटी व्यासे। लेकिन एॾो त प्यारो हबीब आहे, एतिरो त प्यारो महबूब आहे, एतिरो त वफ़ादार आहे जो अॼु बि असां साण पाण निभाईंदा अचनि था पिया। जॾहिं इंसान दुनिया मंझां दुन लाॾाणो करे वेंदो आहे, मिट माइट अज़ीज़ करीब संगत साथी उनखे गुस्ल कफन करे उनजो जनाज़ो नमाज़ पढ़ी उनखे कब्र जे अंदर दफन कयो वेंदो आहे। अबा न को भाउ हले, न की भेण हले, न ज़ाल हले, न पुट हले, न अबो हले, न अम्मा हले, न साथी हले, न समर हले, केर न हलंदो आहे। मदीने जा साईं फरमाईंदा आहिनि जॾहिं मुंहिंजो उम्मत जो को बि माण्हू जंहिं वक़्त में बि कब्र में ईंदो आहे उनजे पहुचण खां पहिरियां मां उते मौजूद थी वेंदो आहियां। मलाइक अल्लाह जा पहुची वेंदा, पुछंदा त मां रब का तुंहिंजो रब केरु आहे, वमा दीन का तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, वमल नबी का तुंहिंजो नबी केरु आहे। पोइ आख़िर में पर्दो हटाए विझंदा आहिनि ऐं हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि। मलाइक पुछंदा त मां कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल, हिन मर्द कामिल जे बारे में तूं दुनिया में छा चवंदो हुए, हिनजे बारे में दुनिया में तूं छा चवंदो हुए। ज़ाहिर आहे त मुस्तफा करीम असांजे कब्रनि जे अंदर पहुची वेंदा आहिनि, उन जगह ते न केर बि कोन थो हले। महबूब करीम अलैहिस्सलाम उते पहुची वेंदा। पोइ सोणे लतीफ़ सरकार साईं तॾहिं त दुआ घुरी त मौला कब्र जो हाल तमामु ॾुखियो आहे, एॾो वॾो ॾुखियो आहे या रसूल अल्लाह, तुंहिंजी दरबार में मुंहिंजी दुआ आहे त वॾा वणकार जा जिते नांग सुठनि नीला उते अब्दुल लतीफ चवे हे गिलन कया हीला, जिते कुर्बन कबीला उते रसुज रहबर राह में। वॾा वणकार जा जिते सोढ़ा घट सबील मता छड़ी मूंखे उते आरी जाम वसील, हाणे विलीअ जा वसील रसज रहबर राह में। वॾा वणकार जा जिते मींहं वसल माकू सुठन थियूं सैयद
लवे उते हाड़े जो हाको जिते अंधू ताको तिते काहे रसद कारणी महबूबन करीमन फरमात्मा उते पहुंची वेंदो आहियां उम्मत जा सद बाद में थींदा आहिनि मलाइका पोइ पहुचंदा आहिनि पहिरियां महबूब करीम पहुंची वेंदा मैदान महशर में भी महबूबन करीमन के सहाबी सगोरा अर्ज़ा कनि या रसूल अल्लाह असां तुंहिंजे दीदार जा ख्वाहिशमंद हूंदा आहियूं घड़ी तव्हांखे न ॾिसंदा आहियूं चवंदा आहियूं त जल्दी दीदार थिए हिकु घड़ी बि असां खां तव्हांजो विछोड़ो बर्दाश्त कोन थींदो आहे क़िबला जॾहिं तव्हां क़यामत जे ॾींहुं रब जी दरबार में हूंदो असां काथे हूंदासीं तव्हां काथे हूंदो तव्हांखे कहिड़ी जाइ ते ॻोल्हियूं कहिड़ी जाइ ते पहुचूं मैदान महशर तव्हां वॾो हूंदो अव्वल ॾींहुं दुनिया जे खां वठी आख़िर ॾींहुं ताईं पूरी मख़लूक मैदान महशर में कठे हूंदी अलाए कहिड़ी जाइ ते असांखे जॻह मिलंदी ऐं तव्हांजो मक़ाम कहिड़ो आहे रब करीम फरमाए थो असां यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा अल्लाह तव्हांखे मक़ाम महमूद अता फरमाईंदो या रसूल अल्लाह तव्हां त मक़ाम महमूद ते फ़ाइद हूंदो असां किथे उते पुॼी सघंदासीं हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद फरमायो ओ मुंहिंजा उम्मतियो मूंखे मक़ाम महमूद ते न मूंखे जन्नत जे दरवाज़े ते न नबियनि जी सफ़ में मूंखे न ॻोल्हिजो वलियनि जी कतार में मूंखे न ॻोल्हिजो नेकोकारनि जी महफ़िल में मूंखे न ॻोल्हिजो मूंखे जेकॾहिं ॻोल्हियो त गुनाहगारनि जे टोले में ॻोल्हिजो मूंखे जेकॾहिं ॻोल्हियो त गुनाहगारनि जे टोले में ॻोल्हिजो बदकारनि जे कतारनि में ॻोल्हिजो जहन्नम जे सिटनि में ॻोल्हिजो मूंखे ॻोल्हिजो तुंहिंजे मथां ॻोल्हिजो जेके अमलनि जे करे जिन जा कंध झुकियल हूंदा खाॿे हथ में नामा अमाल हूंदा उन जा कंध झुकियल हूंदा लिंगनि में थरकड़ी पैदा थियल हूंदी अखियूं झुकियूं पियूं हूंदियूं जंहिंजो को सहारो न हूंदो जंहिंजे करे रब्बे काइनात इरशाद फरमायो यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अब यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नीह क़यामत जो अहिड़ो हौलनाक ॾींहुं हूंदो जो मर्द फिरार थींदो या फिरुल मरउ आहे त वॾो कूंधर आहे त वॾो पहलवान पर फिरार थींदो लिकण जूं जायूं ॻोल्हींदो अबा कंहिंखां भॼंदो मलाइकनि खां भॼंदो या को दुश्मन खां भॼंदो रब फरमाए त न या फिरुल मरउ मिन अखीह ओ पंहिंजे सॻे भाउ खां भॼण जूं वाटूं ॻोल्हींदो साम्हूं भाउ अची रहियो आहे पीउ खां भॼंदो माउ खां भॼंदो पंहिंजे औलाद खां भॼंदो पंहिंजे निकाह बधीअ खां भॼंदो ओ पंहिंजे जिगरी यार खां भॼंदो जंहिंखां सवाइ हुनखे दुनिया में निंड न पई अचे जंहिंखां सवाइ ज़हर बणजी वई ज़िंदगी जंहिंखां सवाइ खाधो पीतो मुंहिंजो हराम थी वियो हुओ अहिड़े दोस्त खां दुनिया जे आख़िरत जे अंदरि लिकण जूं जायूं ॻोल्हींदो छो लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नीह क़यामत जो ॾींहुं अहिड़ो हौलनाक हूंदो जो सभु को पंहिंजे नफ़्सा नफ़्सी जे आलम में लॻो पियो हूंदो चवंदो त रुॻो मुंहिंजी जान छुटे सभु को पंहिंजे जान छॾाइण जी कोशिश में हूंदो मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था अहिड़े वक़्त में जॾहिं मुंहिंजी उम्मत जो को बि सहारो न हूंदो मूंखे गुनाहगारनि जे टोले में ॻोल्हिजो सयाकारनि जे जमायत में मूंखे ॻोल्हिजो जहन्नम जे कतारनि में मूंखे ॻोल्हिजो जो उते मां मौजूद हूंदुसि उन्हनि खे आफ़तूं बि ॾींदुसि सहारा बि ॾेई करे जन्नत में वठी वेंदो मां नबी सगोरा खामोश वली सगोरा खामोश यकीनन उहे ख़िदमतगार ई आहिनि वो पंहिंजी ख़िदमतगार जी हैसियत में रहंदा जहिड़ी तरह उन्हनि जा वारा आहिनि या उन्हनि जूं ख़िदमतूं आहिनि या ॿियो को लापो या को नंगर न्याज़ उहो सभु उन्हनि जो रहंदो उन्हनि जे अंदरि गादी नशीन जो को वास्तो न आहे सिर्फ़